ये जितमाही खेबर में शादियुनि जो प्रोग्राम अॼु खेबर मदरसे पारां रखियो वियो आहे, जंहिंमें 26 घोट हुआ जिन जो ही असां तव्हांखे वीडियो ॾेखारियूं पिया। ये इज्तिमाही खेबर में मदरसे बनात में प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें 26 घोटनि जूं इज्तिमाही शादियूं कराराए वियूं ऐं जमियतुल उलमा इस्लाम तरफ़ां। ऐं हीअ असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त घोटनि खे जहेज़ मिलियो आहे, जेके पंहिंजे तरफ़ खणी पिया वञनि। बिस्मिल्लाह। ही खेबर में मदरसे फातिमा ज़ोहरा बनात तरफ़ां घोटनि खे 26 इज्तिमाही घोट जिन खे ही जहेज़ सामान मिलियो आहे ऐं घोटनि जूं शादियूं कराए वियूं आहिनि, जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त ही घोट पंहिंजे तरफ़ जेको जहेज़ में मिलियल सामान आहे सो खणी वञी रहिया आहिनि। ही फातिमा ज़ोहरा मदरसा खेबर में फातिमा ज़ोहरा बनात मदरसे में इज्तिमाही 25 घोटनि जूं शादियूं कराए वियूं, जंहिंमें हे उन्हनि खे मिलियल जहेज़ घोट पंहिंजे तरफ़ घरनि ॾांहुं खणी वञी रहिया आहिनि। सही, तव्हां बि घोट आहियो? किथे जो आहे सही? खेबर जो। नालो छा अथई? माशाल्लाह। तोखे बि जहेज़ मिलियो, सामान मिलियो? माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। हे इज्तिमाही घोट 26 घोटनि जी फातिमा ज़ोहरा मदरसे बनात में 26 जोड़नि जूं शादियूं कराराए वियूं, जिन खे मिलियल जहेज़ बनात मदरसे फातिमा ज़ोहरा तरफ़ां मिलियल आहे, जेको पंहिंजे तरफ़ खणी वञी रहिया आहिनि। सही, अस्सलाम वालेकुम। तू बि घोट आहीं? नालो छा अथई? किथे जो आहीं? माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। साईं अस्सलाम वालेकुम। साईं बि घोट आहे? सही, नालो छा अथव? किथे जो आहियो साईं? माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। ही इज्तिमाही 25 घोटनि जी शादी फातिमा ज़ोहरा मदरसे में जे पारां कराराई वई आहे, जंहिंमें घोटनि खे मिलियल मदरसे पारां सामान जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। फातिमा ज़ोहरा मदरसे पारां खेबर में 26 जोड़नि जी शादी कराराई, इज्तिमाही शादियूं कराराई वियूं, जंहिंमें घोटनि खे जेको मिलियल सामान आहे ऐं उहो पंहिंजे तरफ़ खणी वञी रहिया आहिनि। ही 26 जोड़नि जूं इज्तिमाही शादियूं जिन खे घोटनि खे मिलियल जहेज़ जो सामान पंहिंजे घरनि ॾांहुं खणी वञी रहिया आहिनि। असीं तव्हांखे आगाह कंदा था हलूं त खेबर फातिमा ज़ोहरा मदरसे में इज्तिमाही 26 घोटनि जे शादियुनि जो प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें मदरसे पारां घोटनि खे मिलियल जहेज़ पंहिंजे घरनि ॾांहुं उहो खणी वञी रहिया आहिनि। हे असां तव्हांखे ॾेखारियूं पिया फातिमा ज़ोहरा मदरसो खेबर में। असां मौजूदु आहियूं हिते। इज्तिमाही 26 घोटनि जूं शादियूं करारायूं वियूं, घोटनि खे मदरसे पारां मिलियल जहेज़ जो सामान पंहिंजे तरफ़ ॾांहुं खणी वञी रहिया आहिनि। ही इज्तिमाही घोटनि जे शादियुनि जो सामान आहे, जेको घोट पंहिंजे तरफ़ खणी वञी रहिया आहिनि। साईं, तू बि घोट आहीं? नालो छा अथई? किथे जो आहीं? माशाल्लाह। तू बि घोट आहीं? माशाल्लाह। ही सामान तोखे मिलियो? माशाल्लाह माशाल्लाह। ॿियो घोट कहिड़ो आहे? अस्सलाम वालेकुम। नालो छा अथव? तव्हांजी बि शादी थी आहे? किथे जा आहियो? माशाल्लाह। तव्हांखे जहेज़ मिलियो सामान? माशाल्लाह। ही खेबर फातिमा ज़ोहरा मदरसे बनात में
26 जोड़न जूं शादियूं सा तव्हां बि घोटायो नालो छा अथई किथे जा आहियो मेहू मछ जो माशा जहेज़ मिलियो माशाल्लाह सही तव्हां बि घोटायो नालो छा अथव राशिद अली अच्छा जहेज़ जो सामान मिलियो आहे खणी वञो सही ज़बरदस्त ही 26 घोटनि जो इज्तिमाही सामान सही तव्हां बि घोटायो नालो छा अथव आसिफ अली जत मंज़ूर जे पुटु माशाल्लाह तव्हां जहेज़ जो सामान मिलियो आहे खणी वञो माशाल्लाह ही इज्तिमाही 26 घोटनि जूं शादियूं जोड़ा तव्हां बि घोटायो अच्छा तव्हांजो नालो छा आहे जमील अहमद पाण केरु आहियो छुट्टा आहियो किथे जा ओडेरो लाल स्टेशन जा ही तव्हांखे जहेज़ में सामान मिलियो आहे माशाल्लाह ही 26 जोड़नि जूं इज्तिमाही शादियूं ख़ैबर फातिमा ज़ोहरा बनात में ऐं उन्हनि खे मिलियल जहेज़ मदरसे पारां उहो हर को पंहिंजे तरफ़ खणी वञी रहियो आहे असीं तव्हांखे ॾेखारियूं फातिमा ज़ोहरा तव्हां पाण केरु आहियो बाबा माछे जो नालो छा अथई इलियास किथे जो आहीं अच्छा तुंहिंजी बि शादी थी वई हीउ जहेज़ सामान तुंहिंजो आहे माशाल्लाह ही ख़ैबर शहर में फातिमा ज़ोहरा मदरसे में 26 घोटनि जूं इज्तिमाही शादियूं जंहिंमें घोटनि खे मदरसे पारां मिलियल जहेज़ हू पंहिंजे घरनि ॾांहुं खणी वञी रहनि अस्सलाम वालेकुम तव्हां बि घोटायो तूं किथे जो आहीं स्टेशन केरु आहीं नालो छा अथव माशाल्लाह ही जहेज़ सामान तव्हांजो मिलियो माशाल्लाह ही ख़ैबर शहर में इज्तिमाही 26 घोटनि जूं शादियूं करारायूं वियूं आहिनि जिन खे मदरसे पारां जहेज़ में मिलियल सामान पंहिंजे घरनि ॾांहुं खणी वञी रहिया आहिनि अस्सलाम वालेकुम साईं घणनि घोटनि जूं शादियूं थियूं आहिनि 26 घोटनि जूं माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह उन में सभिनि खे जहेज़ मिलियो टोटल माण्हुनि खे माशाल्लाह जज़ाकल्ला अच्छा साईं तव्हांजो नालो अब्दुल हई चांडियो किथां खां साईं सकरन खां माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह जी हिते पढ़ाईंदा आहियो माशाल्लाह साईं ही मदरसे जे बारे में थोरो तव्हांखे ॿुधायो त केतिरे सालनि खां वठी कमु कंदो पियो हुजे केतिरे सालनि खां 4 सालनि खां जेको आहे सो मदरसे वारा जी जेको आहे जी इहो इदारो जेको आहे सो कमु करे रहिया आहिनि सही पहिरें साल जेको आहे सो 25 घोट थिया सही उन खां पोइ जेको आहे सो 65 घोट थिया सही उन खां पोइ साल जेको आहे सो 150 घोट सही 100 घोट हिते हुआ सही 50 घोट जेको आहे सांगड़ में हुआ सही हींअर 75 घोटनि जो निकाह जंहिंमां 26 जो हिते थियो आहे सही ऐं 25 जो सांगड़ में आहे माशाल्लाह ऐं सुभाणे वरी जेको आहे सो दाल फला ट्रस्ट जे तरफ़ां जेको आहे सो ॿियो प्रोग्राम आहे घोटनि जो उहो 25 जो घोट उहो किथे थींदो उहो बि सांगड़ में आहे उहो बि सांगड़ में आहे माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह माना 25 हर ज़िले में घोट आहिनि ऐं उन्हनि जो कहिड़े इदारे तरफ़ां आहे दारुल फलाह तरफ़ां आहे जो दारुल फलाह ट्रस्ट ख़ैबर तरफ़ां जेको प्रोग्राम रखियो आहे ज़बरदस्त मिसकिननि ऐं लाचार माण्हुनि ऐं ग़रीबनि खे जहेज़ सामान रखियो आहे तमामु बहितरीनु जमियतुल उलमा इस्लाम तमामु हिकु नंबर ते कमु करे पई ऐं माण्हुनि जी सहायता करे पई ग़रीबनि जी सुठी दाद रसाई कराराई आहे ऐं इन जो चवणु आहे त 4 सालनि खां वठी असां इन प्रोग्राम में मशगूल आहियूं ऐं ग़रीबनि जी सहायता कयूं पिया जेके बि ग़रीबनि जेके ग़रीब नियाणियूं ऐं ग़रीब मिसकिन पंहिंजे घर में नियाणियूं उथारे नथा सघनि ऐं जेके मुस्तक माण्हू आहिनि जिन वटि एतिरा वसाइल कोन्हनि उन्हनि खे असां पंहिंजे इदारे जे तरफ़ां इज्तिमाही शादियूं कराराए जहेज़ ॾिनो पियो वञे हे ख़ैबर फातिमा ज़ोहरा बनात मदरसो आहे जिते ही तक़रीब थी आहे 26 घोटनि जी साईं अस्सलाम वालेकुम साईं नालो छा अथव रियाज़ अहमद किथे जा आहियो साईं पंहिंजो खिदरी आहे तव्हांजी शादी थी वई घोट जो अच्छा ही तव्हांखे जहेज़ सामान मिलियो आहे टोटल घणा घोट जो 26 घोट जो माशाल्लाह सभिनि खे जहेज़ मिलियो सभु पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना आहिनि माशाल्लाह जज़ाकल्ला साईं असीं तव्हांखे आगाह कंदा था हलूं त ख़ैबर शहर में फातिमा ज़ोहरा मदरसे बनात में असां मौजूदु आहियूं जिते 26 घोटनि जी इज्तिमाही शादी कराराई वई ऐं घोटनि खे मदरसे पारां मिलियल जहेज़ ऐं सामान सो पंहिंजे घरनि ॾांहुं खणी वञी रहिया आहिनि हीअ असां तव्हांखे ॾेखारियूं पिया हीअ त मदरसो फातिमा ज़ोहरा जंहिंजे तरफ़ां इज्तिमाही 26 शादियुनि जा प्रोग्राम जोड़नि जो करारायो वियो जेके घोटनि खे मिलियल जहेज़ जो सामान पंहिंजे घरनि ॾांहुं
खणी वञी रहिया आहिनि। ही मदरसो फातिमुल ज़ोहरा ख़ैबर जंहिंमें 26 घोटनि जी इज्तिमाही शादियूं करारायूं वयूं आहिनि मदरसे पारां। ऐं हिते ग़रीबनि मिसकिननि खे घोटनि खे जहेज़ ऐं सामान